पुराणे आउटडेटेड मिटी माइटी कराइण जे तरीक़े में केतिरो न टाइम वेस्ट थींदो आहे। छोकिरे वारनि सां 2-3 मीटिंग करणु, ओड़े पाड़े मां दोस्तनि यारनि मां इंक्वायरी करणु ऐं पोइ लास्ट में छोकिरे छोकिरीअ खे हिक ॿिए सां रूबरू कराईंदा आहिनि ऐं जे ॿिन्ही जी पसंदि न बीठी त सेम प्रोसेस वरी रिपीट थींदो आहे। एतिरो टाइम वेस्ट, मनी वेस्ट, एनर्जी वेस्ट छो कजे? ॿारनि खे पंहिंजे हिसाब सां रिश्तो ॻोल्हणु ॾियो। रिश्तो.com आहे न? जी हाँ दोस्तों, रिश्तो मीट वर वधू सम्मेलन एक ग्रैंड स्केल जी गेट टुगेदर 16 अप्रैल 2023 सपना लॉन्स में शाम जो 4 बजे खां वठी, जिते अॼु जे मॉडर्न तरीक़े सां पंहिंजी पसंदीअ सां फेस टू फेस मिली शादी जी ॻाल्हि खे अॻिते वधाए फटाफट रिश्तो जोड़े सघो था। बिल्कुलु, छो त अहिड़ा मौक़ा रोज़ रोज़ कोन ईंदा आहिनि। रिश्तो मीट पावर्ड बाय सपना लॉन्स ऐं किशन केटरिंग सर्विस 365 डेज। वधीक ॼाणण लाइ असांजे ॾिनल नंबरनि ते कॉन्टेक्ट कयो। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।